पहिरीं नंबर ते हक़ इहो आहे मुसलमान मुसलमान सां मुहब्बत करे नफ़रत न करे। छा करे? मुहब्बत करे नफ़रत। असां में नफ़रतुनि जा बिज भरजी विया। ॾींहं जो भी नफ़रत आया, जाग में भी नफ़रत आया, निंड में भी ॼणो नफ़रत आया। पाण में कीअं हलजे, कीअं उथजे, कीअं गुज़ारजे, अहम नसीहतूं फरमायूं। असांजे मथां अल्लाह जा भी हक़ आहिनि। कंहिंजा बि ताॾिया कंहिंजा? असांजे मथां अल्लाह जा भी हक़ आहिनि, असांजे मथां रसूलुल्लाह साईं जा भी हक़ आहिनि, असांजे मथां कलामुल्लाह जा भी हक़ आहिनि, असांजे मथां काबतुल्लाह जा भी हक़ आहे, रोज़े रसूलुल्लाह जा भी असांजे मथां हक़ आहे, असांजे मथां अब्बे जा भी हक़ आहिनि, असांजे मथां अम्मड़ जा भी हक़ आहिनि, असांजे मथां भाइरनि जा भी हक़ आहिनि, असांजे मथां भेनरुनि जा भी हक़ आहिनि, पुटनि जा भी हक़ आहिनि त न्याणियुनि जा भी हक़ आहिनि। इन्हनि ॿियनि हक़नि खे छॾे करे अल्लाह साईं इन आयत जे अंदर छा फरमायो त जन भी कलमो पढ़ियो आहे इहे सभई भाइर आहिनि। इन्नमल मोमिनून इखवा। अल्लाह तो फरमाए जेके भी मोमिन आहिनि, जेके भी ईमान वारा आहिनि, पाण में छा आहिनि? छा में लिखियल आहे? अल्लाह कुरान पाक में 1450 साल अग में फरमाए छॾियो आहे त सभई कलमे पढ़ंदड़ पाण में भाइर आहिनि। असां जाती पाए ॾिसूं त भाइर आहियूं। हा वाह, मट सट ज़ातिन के छॾियो, मट सट ज़ातिन के छॾियो, भला पंहिंजे ॻोठ में जेका हिक ज़ात रहे थी उन में ॾिसूं त असां पाण में भाइर आहियूं। असां कॾहिं सोटनि खे, फुफाटनि खे, मारोटनि खे, मासातनि खे कॾहिं भाव सॼो सगन भाइरनि खे भाव नथा सॼूं त ॿियनि खे भाव छा सॼूं? सगन भाइरनि सां ई भाइरी करण जे लाइ तयार न आहियूं त असां ॿियनि खे महबूब मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उहे लफ्ज़ मुबारक फरमाइंदा ओ मां मोहम्मद करीम जे मथां कलमे पढ़ण वारा पाण में भाइरनि वांगुरु ज़िंदगी गुज़ारियो। मोमिनन जा मोमिनन ते हक़, मुसलमानन जा मुसलमानन ते हक़। तमाम लंबो तफसील पर मां तफसील ॾे वञणु नथो चाहियां। ईमान वारन जा ईमान वारन जे मथां, मोमिनन जा मोमिनन जे मथां, मुसलमानन जा मुसलमानन जे मथां केड़ा केड़ा हक़ न पहिरीं नंबर ते मां अर्ज़ कयां जेको किताबन में लिखियो पियो आहे। पहिरीं नंबर ते हक़ इहो आहे मुसलमान मुसलमान सां मुहब्बत करे नफ़रत न करे। छा करे? मुहब्बत करे नफ़रत। असां में नफ़रतुनि जा बिज भरजी विया। ॾींहं जो भी नफ़रत आया, जाग में भी नफ़रत आया, निंड में भी ॼणो नफ़रत आया। हिन जो पाणी हेॾे छो भॻो? असां जा जहिड़ा झगड़ा छाते हूंदा थी, हिन जो पाणी हेॾे छो भॻो? हिन जी कुकड़ हेॾे छो वई? हिन जी बकरी हेॾे छो चुकई? असां कुकड़ बकरीअ जे करे हिक ॿिए जे मथां कुहाड़ियूं लठियूं हाणे कम चढ़ी वियो आहे। क्लासुनि ते वञी मामलो पतो आहे। ॻाल्हि वॾी न हूंदी, ॻाल्हि सुकी सनी हूंदी। असां मुसलमाननि खे अलाए छा थियो आहे, असांजे घरनि में नफ़रत आया, ॿारनि में नफ़रत आया, ख़ानदान में नफ़रत थी वई। हिन खां संगो छो वतो नफ़रत शुरू थी। मां इन सां मिटी कयां, नफ़रत शुरू थी वेंदी। हिन के ज़मीन मुकादे ते छो ॾिनी, मूंखे ॾे, हाँ नफ़रत शुरू थी वेंदी। इन मां ग़लत चओ?
हिन के ज़मीन मुकाते ते छोड़नी नफ़रत शुरू थी वेंदी मां इन कौम में घुरी न ॾिनई नफ़रत शुरू थी वेंदी बकरी घुरी मांस नफ़रत शुरू थी वेंदी ओदर घुरी मांस दुखे टाइम ते इलाज कया मांस उन टाइम ते दुखे टाइम ते ताउन कई सजी जिंदगी नफ़रत शुरू थी वेंदी मामूली ॻाल्हि जे करे ओ 30-40 साल जहिड़ा हलंदा थी जहिड़ा निकिरण जे लाइ तयारी ॼण न हूंदा मोए को सकरात में पयो हूंदो उथण वेहण जहिड़ो न हूंदो नलियूं चढ़ियूं पयूं थी पोड़े के छा बाबा ओ गैस वारी या नली चढ़ी पई त पर पोइ बि छोकरनि वाकरनि खे विहारे करे चवंदो फलाणे सां जेको जहिड़ो हलियो थी मतां मां मरी वञा मतां ठहो न क़यामत में माफ़ ई न कयां अहिड़े मां सदक वञा जन्नत खटी थो नलियूं चढ़ियूं पई थी अॼु मरे अलाए सुभाणे मरे आए वए के चवंदा त दुआ घुर त रब पंहिंजो करे आए वे के चवंदा त रब पंहिंजो करे पर हिन को नफ़रत वञण जे लाइ इन्नमल मोमिनून इखवा अल्लाह से तो फरमाए मोमिनन जा भार थव असां ईमान जण त हलियो वियो तॾहिं के सां भारी करण जे लाइ तयार न आहियो दुख थींदो आहे अल्लाह वटि इंसान जो क़दुरु आहे मुस्लमान जो क़दुरु आहे इंसान जे खून जे कतरे जो क़दुरु आहे मां रात हुयमि जलमक्सी सुबुह तो जलमक्सी निकिता बलोचिस्तान हैरत जय गाड़ी में ॾिसो पा का बेड़ी मोटरसाइकिल न हुई जंहिंमें हथियार न हर गाड़ी में हथियार किलाचन जीतरी ये गोलियों ये कुल्हे ते लगा पियान अलाए काॾे विया थे मुसलमानी अलाए काॾे वए उहो दौर हिन दौर जे लिहाज़ सां त महबूब फरमायो त अहिड़ो दौर ईंदो जो कोई कंहिंजो न हूंदो अब हले तो ओ मुसलमानो मां दुख खां हेठ मुलो चवंदो आहे अॼो को दौर अहिड़ो थियो जंहिंजे लाइ महबूब साईं फरमायो अल्लाह फिल लानिया वल आदाओ फिसर महबूब मुस्तफा करीम फरमायो मुंहिंजे उम्मत जे मथों हिकिड़ो दौर ईंदो ॿाहिरों त वॾा भाकुर पाईंदा पर अंदरों हिक ॿिए जे खिलाफ़ बंबड़ भरिया पिया हूंदा आहे कि न ॿाहिरों एॾा वॾा भाकुर पाईंदा त हिन को सवारात मानी न वणंदो ऐं जेकर हिन को जुदा थींदो त पोइ ॾिसे त 120 स्पीड ॼण सीपेक वारे स्पीड सां गारियूं कीअं थो बीठो ॾिसे अहिड़ो आहे हिन जो ख़ानदान अहिड़ो आहे अहिड़ा अड़े गुणे भाकुर बि पातईसीं अल्लाह सही जलसा जे हाल ते रहम फरमाए आमीन त चओ जेकरे वाक़ियात दे वञा वाक़ियात तमाम मुडरका थींदा वेंदा अर्ज़ करण आयो अल्लाह जो वास्तो तब पाण में नफ़रत खत्म कयो पाण में मोहब्बत पैदा कयो नफ़रत जो अजो के दौर जे नफ़रत जो माइक्रो मिसाल तो ॾियणो चाहियां वो आलम सगोरो अवा उन जा बयान ॿुधंदा रहंदा हो आलम सगोरे जो मां नालो नथो खणा मूंखे ॿुधाए त अब्बासी साहब मां पंहिंजे अखियुनि सां हे नज़ारो ॾिठो आहे मां चयो तव्हां कहिड़ो नज़ारो ॾिठो आहे चइसि हिकिड़ो शख़्स जाइ ते निमाज़ पढ़ी हिकिड़ो शख़्स मूंसां गॾु बीठो आहे तंहिं टाइम ते अल्लाह अकबर बि थी वियो अल्लाह अकबर थियण खां बाद में निमाज़ भञी करे ॿिए पासे ॾांहुं बीठो मां त पंहिंजे ज़हन में सोचियो त मुंहिंजो वुज़ू भॼी पियो आहे पर ॾिठमि त रकात बि असां सां गॾु पढ़ी सलाम बि असां सां गॾु वराए पुछा कईमांसि यार हेडो तू निमाज़ भञी करे होडो शो बीठे अजीब जुमलो चें जेको मूंसां गॾु बीठो उन सां मुंहिंजो ॻाल्हाओ न आहे छा चें जेको मूंसां निमाज़ में गॾु बीठो उन सां ॻाल्हाओ पोइ त होटल ते बि न वियो न गॾु हा वाह होटल ते बि हुन मेज़ ते हुन मेज़ ते उते बि गॾु शादियुनि विहांवनि में भी गॾु पोइ जॾहिं निमाज़ में भी असांजे दिल में एडी कुदरत ऐं नफ़रत आहे मां तव्हां खां त पुछा कयां इहे निमाज़ूं थींदियूं ये निमाज़ूं त असांखे अलाह मुंहं में उछलाए हणंदो त तुंहिंजे निमाज़ जी परवाह न जॾहिं हे तुंहिंजे दिल जो टुकड़ो ख़राब आहे त निमाज़ छा अल्लाह अकबर निमाज़ पढ़ण जे लिहाज़ सां फ़ाइदो कहिड़ो तिलावत जे लिहाज़ सां फ़ाइदो कहिड़ो आहे उहो मां तव्हांखे अर्ज़ थो कयो वञा इल्ला मन अतल्लाह बिक़ल्बिन सलीम
नमाज जो है फायदो थी, तिलावत जो है फायदो थी। हाज़िल कुलूब तसदउ कमा यसदउल हदीद इज़ा असाबहल माउ कील फमा जिलाहु आया रसूल अल्लाह काल कसरत ज़िक्र हाज़िमिल लज़्ज़ात व तिलावतुल कुरान। ॾाढो सवलो ॾस साईं ॿुधाए। अब जाइन में कटन लो विझंदा उन पोइ मिस्त्री उनके रंग वारा ओ का हणी हणी सफ़ाई करे रंग पोइ ॾींदा। दुनिया जी का भी शइ हे थाम हूंदा उन कटजी वेंदा आहिनि, हे डेकोरेशन जा थाम इन्हनि समूरनि जी सफ़ाई थींदी आहे। छो त ॿाहिरों जो आहे मुंहं जी बि सफ़ाई थी वेंदी, लटनि जी बि सफ़ाई थींदी। बाबा मिटीअ में कमकार कई, हथ पेर मिटीअ में भरिजो, इन जी सफ़ाई थींदी। दिलि जो अंदरि कटिजे त इन जी सफ़ाई कीअं थींदी? नंबर पहिरियों त नगाउल ते ॾिसूं त या अंदर दिल आ या कीअं कटबी आ, कीअं कटबी आ, कीअं कारी थींदी आ। ॿार हुजे त दिल साफ़ कजे, अंदर कीअं दिल साफ़ कजे, ये सभई शयूं लिखियूं पियूं। महबूब फरमायो दिल गुनाहन जे करे खुसूसन राग जे करे कटबी आ, राग जे करे कटबी आ, राग जे करे कटबी आ। ऐसे सिराज अहमद साहब भी बुधायो त राग को सवा असां के मज़ो भी आवाज राग को सवा मज़ो भी जे शइ जे करे अल्लाह जी एडी लानत वसे उन शइ सां असां जो एडो प्यार होजे त पोइ बरकत काथे पवे। ओ मुसलमान जे जाए ते लानत वसंदी आ उन जाए ते बरकत न पवंदी आ। अब आए ना हाणे त जे नौजवान जे मोबाइल में ॾिसंदे तूं काल करे उन में हलण शुरू थी वेंदा, धमाका थींदा, बारूद जी धप हूंदी। हल मेरा अड़े को क़ुरान त रखे छो धारी त बारूद जी धप आहे अञा ॿी बारूद जी धप कहिड़ी थी जॾहिं बि काल हणंदई हलंदई पियो मोबाइल ते बारूद जी धप थींदी, धमाका थींदा, धमाका न जो काथे को क़ुरान नमाज़ सलात का तिलावत जी त ॻाल्हि ई कोन्हे। अल्लाह सही चला समूरन के पक्को सच्चो मुसलमान बनाए आमीन त चओ। साईं अंदर दिल या कीअं कटबी जे राग सां कटजी वेंदी, राग सां पोइ क्यों असां मर्द त रागनि जा शौक़ीन पर असांजे घरनि में बि उन्हनि खे बि झलण जे लाइ तयार आहिनि त कोन ॿुधनि त कोन थी पोइ बि साफ़ थो वञे। आवा आए त घरनि में पाण त ॿाराड़ीअ में वेठा हिरेड़ीअ में वेठा हेॾे होॾे भॼण जो रस्तो आ। अल्लाहु अकबर। ओ मुसलमान दुखन सां तकलीफ़न सां दर्दन सां हर जाए ते चवंदा था वतों राग बंद कयो, राग बंद कयो, राग बंद कयो। सहरो भी राग में थो अचे या उहा ॿी शइ आहे? सूफियाना कलाम भी राग में था अचनि या अञा ॿी शइ आहे? आवाज है जैसे सूफियाना कलाम बाबा साज़ त आहे न, हे जेके शादीअ वारा सहरा शादीअ वारा कलाम ये भी राग में अचनि था कि नहीं? ये खुशीअ में बदल आवाज ये खुशीअ में बदल मां समझा। ओ घोट सगोर जो निकरे तो उतों जो हण हणा हण हणा हण हणा हण हणा MP3 जो ये हलाए था जन अल्लाह खैर करे न निंड न आराम न सुकून झले त केर झले। असां मुला वाइदो कंदा आहियूं त वरी पोयों गारियूं ॿुधंदा आहियूं। आवारी मुला वाइदो कंदा आहियूं त गारियूं। ओ मुसलमान तवज्जो त कर महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा लफ्ज़ तो ॿुधाया फरमाईंदा राग जे ॿुधण जे करे, राग जे ॿुधण जे करे दिल कटजी वेंदी आ, कारी थी वेंदी आ। फरमाया मौत खे यादि करण जे करे, क़ुरान घणे पढ़ण जे करे दिल अशी थी वेंदी आ। मौत याद आहे? आवाज़ आहे? मौत याद हुजे त पोइ परवा बना कटियूं। मौत जो याद हुजे त परवा बना कटियूं। मौत जो याद हुजे त खीर में पानी मिलायूं। मौत जो याद हुजे त परवा खाता मटायूं। मौत जो याद हुजे त न्याणे जा हक खाऊं। मौत जो याद हुजे त भेनरुनि जा हक खाऊं। मौत जो याद हुजे त न्याणे जा विहारे विहारे अशा मथा कयूं। मौत जो याद हुजे त पुटनि जा हक अदा न कयूं। माना मौत याद
आवा मौत याद है बस असां चऊं खाइणो आ पंहिंजो बि खाइणो आ पराओ बि खाइणो आ सावरनि जो बि खाइणो आ अबे अम्मा जो बि खाइणो आ छड़ो खाइणो आ रब जे आॾो झुकणो नाहे ओ मुसलमान अल्लाह सही असां के सही समझ नसीब फरमाए आमीन त चओ मां जेको जुमलो तो चवणो चाहियां अल्लाह सही अवल मूंखे अमल करण जी तौफीक अता फरमाए आमीन त चओ सजो मुल्क घुमो था शादी जी मौसम एड़ो को रोड नथो नजर अचे जाते कुरान वो मां गलत तो एड़ो को रोड ही नथो नजर अचे जे रोड ता वणो जन्या बसिया हण अल्लाह जेते नाराज थे असा जी एडी जिद लगी पई जेते अल्लाह नाराज थे असा जी ओडी इतने तक खणी न होंदो मिसाल मां पंहिंजे इलाइक़े जे मिसाल ॾींदो आहियां त यार जेकॾहिं पोटे डोटे जी शादी आहे उहा कुराड़ी जेके निमाज़ जे नाले चवंदे त 100 उज़र ॿुधाईंदी ॼण चओ त सॼे मुल्क जूं बीमारियूं हिन कुराड़ीअ में फाथल आहे थोरो अॻिते हलां हा वाह ॾिसंदे त सॼे मुल्क जूं बीमारियूं हिन कुराड़ीअ खे तूं पोटे डोटे जी शादी ऐं उन जी छठी हुजे ॾिसो त सही न कुराड़ीअ खे थी छा वियो छोकिरियुनि को वधीक थी नचे पई अञा छोकिरियूं चवंदियूं साहु पटियो पर कुराड़ी साहु पटण जे लाइ तयार मां त तकीर करे हलियो त मां हा त कयो था वरी मोटणो त घर तव्हांखे आहे मां त तकीर करे हलियो अल्लाह सही चला सांजे हालत रहम फरमाए आमीन त चओ भला हे मां जुमलो तवां जेके वाइदा था करायो जेके वाइदन ते ता चो जेके वाइदन जे बुधण जा शौकीन हूंदा हो कम अद कम उहे ते न शइ ते कंट्रोल कयो हा वाह वेन के जॾहिं जंहिंजो वास्तो ई न आहे जंहिंजो अचण वञण न आहे ॿुधण ॿुधाइणो न आहे पर जंहिंजो वास्तो आहे अचण वञण आहे ॿुधण ॿुधाइण आहे उहे त सोचो त असां न्याणी विहारी कटाऊं उहे त सोचो त घरनि में राग साज़ सेरा हलनि था उहे त सोचो त व्याज में कहिड़ो मज़ो आहे उहे त सोचो त ॿियनि खे ओड़े पाड़े वारनि घर वारनि खे वेढ़ाइण में कहिड़ो मज़ो आहे जलसनि वारा त सोचो हथियूं जहिड़ो असांखे इहो ठपो लॻी थो वञे बाबा हे त अलाह लोगो आहे जलसो न छॾींदो आहे जलसो न छॾींदो आहे पोइ माण्हू वेढ़ाए बि त तबाह कया थिए जलसो न छॾींदो आहे जिन को खीर त वठी ॾिसो त ॾिसो होॾे पाणी घणो आहे हिन में पाणी खीर में पाणी घणो जलसो त न छॾींदो आहे पीअंदो बि पहिरीं सिफ़ में पर जांच त कर न विहांव में घणा ॾींहं अॻ में लौड हिन वटि आहे घणा ॾींहं ॿियनि वटि लौड आहे अल्लाह सही असांजे हालत रहम फरमाए आमीन त चओ मोमिन जो मोमिन ते पहिरियों हक़ इहो आहे मोमिन मोमिन सां मुहबत करे नफ़रत न करे नफ़रत न करे नफ़रत न करे ॿियो इलाही हक़ पर ख़ुलासो तो ॿुधायां ॿियो वॾे में वॾो हक़ इहो ॿियो अथव कंहिंजे कम अचो छा चओ अल जज़ाउल इंसान इल्लल इंसान वॾे में वॾो हक़ हे बि अथव कंहिं ग़रीब मिस्कीन जे कंहिं दुखायल जे कम जो तव्हां ॿिए जे कम ईंदो अल्लाह साईं तव्हांजा कम मसइला आसान फरमाईंदो तव्हां ॿिए जे कम ईंदो न अल्लाह साईं तव्हांजा मसइला आसान फरमाईंदो ऐं असां ॿिए जे कम में मुफ़्त में अचणु सिखियो ई संग हूंदुसि घर में त लालच जे करे वहंदासीं बकरी में भली हूंदसि पोइ उन बकरी में कढण जे करे हुन सां वहंदासीं घर भर में आहे हुनजो थोरो पधर मोकिरो आहे हेॾे थोरो सो नंढो पधर आहे पोइ उन मिड़े सोर पोर जे हिसाब सां कुझु न कुझु वहंदासीं कुझु न कुझु न त बाक़ी बिना लालच जे असां वहण कंहिंसां मदद करणु सिखी ओ मुसलमान अल्लाह तो फरमाए अल्लाह से कलामुल्लाह में भी फरमायो जेको भी तमाम कम कयो मां रब जे रज़ा जे नियत सां कम कयो जेको भी तमाम कम कयो मां रब जे रज़ा जे नियत सां कम कयो बस वायदो कयो अकीदो तो ही दवारो रखंदा से अकीदो वायदो कयो त 5 वक्त नमाज पाबंदी सां पढ़ंदासीं अब घणा वक्त घणा पोड़े जो खातो न ठंदो त तहज्जुद भी पढ़ंदो 5 हो भी पढ़ंदो त तहज्जुद भी पढ़ंदो छोरे जी शादी न थी थे त नफिल ॾिसे त ख़त्म भी न थींदा बीठे नफिल जुदा पढ़ंदो त वेठे नफिल
हर जलसे में पुछा करो साईं को वज़ीफ़ो दसियो अब्बे जी रुकावट अगते न दोला टेम कोने नी छा कया ताजना से अब्बे जी अरे बाबे जी रुकावट किया बाबे तो बच्चे धोके के केला त कंदो त मुवारे कांबू खान के छोकरी बाबे त करे हुन केला दू करे हुन केला दू बाबे त तुझे करे वते तो सवाल कंदो त बाबा मुझे कांबू खान के पो कम निकतो त वरी याद ही अकीदो तौहीद जो 5 वक्त नमाज दी पाबंदी छड़ो पाण पढ़ भी के न घर वारन के भी चेबो दादा घर वारन के तडे चऊं जडे पाण पढ़ो न पर पाण वेझाई न त ओ भी दा साजो घर वारियो न ओ भी चंदी न पाण पढ़ी पढ़ी गोडा घसाया थी बाकी मुझे मथो लट खाई बीठो तो इंशाल्लाह नमाजी थींदा से पाण भी पंजे बच्चन बाण के भी नमाजी पढ़ाईंदा से कुरान जी तिलावत कयो जेके पढ़ेलो न दौर कयो पढ़ेल ना हो त भी भला ज़ियारत त कयो हां सही पढ़ेल ना हो तने भी ज़ियारत त कयो से घरन में कुरान खोलियो त सही त शैतान बंद थे आवा घरन में कुरान खोलियो नमाज जिक्र होजे इंशाल्लाह शैतान बंद थींदो बाकी जे कने कुरान भी घरन में बंद नमाज भी बंद जिक्र भी बंद तो जिन भी घुमणी ता पो फाको दई होनो हिकड़ी कुरानी पयो दई भी होन पासनो फाको दई ता चंद मुला पिटी दो या राजा कुरान न हुंदो त बे भला जिन तवा वेठा जाते कुरान नमाज जिक्र होंदी इंशाल्लाह उनन के ताकत आवा उनन के ताकत ऐं बियो चेहरे ते महबूब जी सुन्नत सजाए अल्लाह से पैसो देव गरीबन मिस्कीनन सा ताउन कयो मस्जिदियो मदरसा ओ मवाइज़ ये कंदो के के नलको कोने के नलको हणाए दियो के गरीब के सियारे जे लिहाज सा छत कोने के बाहरी दीवार कोने के बेचारे के सियारे जे लिहाज सा तकलीफा केड़ी पो जे करे ये शयूं छा बाबा ये दुख सुख जे लिहाज सा तवा के सा कम इंदो त रब भी ता सा मदद कंदो तो इंशाल्लाह रब भी ता सा मदद भलाइयो कबियो जो अजो को बो दौलत पाबंदी इंशाल्लाह त क्यों बुधे त कोई कोंदो त जुमर ते भी दौलत के न थाल ते भी पाबंदी है तो कुरानी चिंदन दौल मुला झलंदा वाला थाल जी त मोकल वठियो न डाडी थाल का थे लिखला चो इंशाल्लाह शेर न ताड़न ते ओरा कयो था अल्लाह मन्याए वई वन मन्याए ओथो मर्दर के न त ये मर्द जो हकला होंदियो परे परे हकल बुधलाई थी पर हाने एड़ो हजर कयो तो जो पांजे मोए मर्द बैठाओ तब भी चंदा रब खैर करे को छोरो चुगली न हणे वने अल्लाह रामुदीदन भला अब अल्लाह रामुदीदन अल्लाह बाजदीदन महबूब जे सुन्नत ते अमल कंदा से त बेड़ा पार थी साहब महबूब जे सुन्नत ते अमल कंदा से त बेड़ा पार थींदा वक्त जी नज़ाकत जे लिहाज सा मां भी मदरसे जो तालिब भी आहे नालो भी अबू बकर तस नातियूं बीबियूं थींदियूं 2 मिनटन जे लिहाज सा अबू बकर के चवां तो पियो त बाबा तू भी नात बुधाए पो जेको शेड्यूल हूंदो दोस्तन जो अवां के बुधाईंदा वा आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल